नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे सिलसिले में तैयारियूं जारी आहिनि। हिन सिलसिले में मोटरवे पुलिस कंडियारो पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते महफ़िल मेलाव जा प्रोग्राम रखिया विया, जंहिं में सिंध जे मशहूर नात ख़्वाननि नातूं पेश कयूं। इन मौक़े ते एडमिन ऑफिसर मोटरवे पुलिस कंडियारो अब्दुल रशीद सहतो, DSP रियाज़ अहमद ऐं ॿिनि जो चवणु आहे त हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे लाइ रहमतुल आलमीन बणिजी आया आहिनि। हज़ूर जी आमद ते पूरी दुनिया जा मुसलमान खुशियूं मल्हाइनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।